नाज़रीन, पुराणे दौर में सवारियूं कोन हुयूं। तमामु घणो माण्हुनि खे पंधु करणो पवंदो हुयो। जॾहिं हिंद ऐं सिंध हुई त इन विच में जेके माण्हू कारोबार जे करे ईंदा हुया, हिंद वेंदा हुया, हिंद जा माण्हू सिंध में कारोबार करणु ईंदा हुया। इन्हनि मीलनि जो फ़ासिलो पैदल कंदा हुया, जंहिंमें 100 मील 200 मील ते का बि शइ हिननि खे माण्हू न पखी न पखड़ न वरी का आबादी ॾिसण में ईंदी हुई। हिकिड़े वीरान जॻह ते हिकिड़ो खूह हुयो। उन खूह ते हिकिड़ो माण्हू वञी मुसाफ़िरनि खे पाणी पीआरींदो हुयो। उते 2-3 वण बि लॻाए छॾी। जेके माण्हू ईंदा हुया त उन वण जी छांव में वेही पाणी बि पीअंदा हुआ, उन्हनि खे मुफ़्त में पाणी ॾींदो हुयो। काफ़ी टाइम खां पोइ उतां अलाह जे हिकिड़े बुज़ुर्ग जो गुज़र थियो। उन खे बि हिन वञी पाणी पेश कयो। उञायल हुयो, वॾो पंधु करे आयो, थधी छांव बि उनखे मिली। उनजी दिलि ॾाढी ख़ुशि थी। उन पाणी पीआरण वारे खां पुछियो त तोखे का आमदनी थिए थी? उन चयो न। उन चयो हथु हेॾे कर। उन हथ ते हिन आङुर जो हीअं हिकु लिखी छॾी। ख़ुशि थियणु लॻो त रोज़ 1 रुपयो उनजी आमदनी शुरू थी वई। हाणे जिते टका हूंदा हुआ, पैसा हूंदा हुया, उते हुनजी रुपए जी आमदनी शुरू थी वई। काफ़ी टाइम खां पोइ हिकिड़े ॿिए अलाह जे बुज़ुर्ग जो उतां वरी गुज़र थियो। ॾिठई त 2-3 वण सुठा लॻा पिया आहिनि, खूह आहे, उते माण्हू आहिनि। खूह वारे उन बुज़ुर्ग खे बि अची पाणी पेश कयो। उञायल हुयो, ॾाढो हुनजो अंदरि ठरी पियो। काफ़ी मील पंधु बि करे आयो। हिन खां पुछा कई त हिते तुंहिंजी का आमदनी थिए थी? हुन ॿुधायो, हा साईं, हे आमदनी मुंहिंजी थींदी आहे। उन बि आङुर जो लीको हिकिड़ो ॾेई हिन खे 0 लॻाए छॾियो त हिन जी 10 रुपया आमदनी थियणु शुरू थी वई। इहो किसो हलंदो रहियो। वरी जॾहिं काफ़ी अरसे खां पोइ टियों हिकिड़ो अलाह जो बुज़ुर्ग उतां गुज़रियो, उन बि अची ॾिठो त भेण हिते त 50-100 वण लॻा पिया आहिनि, माण्हू काफ़ी बीठा आहिनि, माना हिते कुझु आहे। त ॾिठई त अमरा हिकिड़ो उहो माण्हुनि खे पाणी पीआरे थो। उते को दुकान बि आहे। वण जी छांव ॾिठई, उते छिनकार ॾिठई, थधी हवा ॾिठई। उहो ॾाढो ख़ुशि थियो। उनखे जॾहिं पाणी पेश कयईं, उन पुछियुसि तुंहिंजी का हिते आमदनी थिए थी? उन 3 खणी ॾेखारियुसि त मुंहिंजी 10 रुपया आमदनी थींदी आहे। उन बुज़ुर्ग बि हिन खे हिकिड़ो 0 वधाए ॾिनो 3 ते। त हाणे हिन जी आमदनी डेली 100 रुपया थी वियो। 100 जो हुनजो थी वियो त हाणे काफ़ी पैसो हुयो। हिन छा कयो त उन रस्ते सां काफ़ी 2-3 किलोमीटर हिन वण ॿई तरफ़ लॻाया। उतां छिनकार बि ॾियाराईंदो हुयो, माण्हू बि यारई, ऐं 2-3 दुकान बि लॻाई। मतिलबु काफ़ी उते रश थी वेंदी। माण्हू जेके घोड़नि ते ईंदा हुआ, उठ ते ईंदा हुआ, या मिसाल कंहिं बि सवारी तां ईंदा या पैदल उते अची मुसाफ़िर खानो बि ठाराई। कुझु अर्सो गुज़रियो त उहो जेको पहिरियों माण्हू हुयो, उहो उतां बुज़ुर्ग जे रुपयो लिखियो, उहो वापसि आयो। उन जॻह ते ॾिसी हैरान थी वियो त हिते त वॾो मलाखड़ो लॻो पियो आहे, हेॾा सारा दुकान, शहर थी वियो आहे, हे हेतिरा 100 जे तादाद में वण थी विया आहिनि। हुन चयो त मालिक किथे आहे? चई साईं वेठो आहे। मालिक ॾे ही पाण वियो मालिक वटि। उहो हिकिड़े आस्थाने में वेठो हुयो। ॿिया माण्हू पाणी पीआरनि पिया। बुज़ुर्ग हुन जे आस्थाने ते पहुची उनखे सलाम चई। उन वालेकुम सलाम चई। उन सां मिलियो, सुञातई। चई त हे तोखे कीअं भला हे सॼी करामत थी वई? हिकिड़ा 2 बुज़ुर्ग 3 आया हुया, उन्हनि इहे 0 लॻाए तो वारे 1 रुपए आसरे ते त मां ते बुख मरी वञा। उहो बुज़ुर्ग ॾाढो ग़मगीन थियो। उन सोचियो त हे मुंहिंजी चङाई त छुटी, मां हिन सां मिलणु आयुमि ऐं वरी हिन खे मुंहिंजे रुपए जी अहमियत जी ख़बर न पई। चई साईं मां हे दुकान ठाराया, ख़ुदा उन बुज़ुर्गनि ॾे ख़ैरु करे। उहो वॾो बुज़ुर्ग हुयो, 2-3 वॾा बुज़ुर्ग हुया, मूंखे वॾी आमदनी उहे कराए ॾेई विया। उन चयो ठीकु आहे। उन बुज़ुर्ग चयो पंहिंजी 3 मूंखे ॾे। उहा 3 हिन खे ॾेखारे उन खे हीअं ड्राहे छॾी। उन पंहिंजे रुपए खे चई मां पंहिंजो रुपयो वापसि थो खणा। हाणे 100 हुयो या 1000 हुयो डेली हिन जो। हाणे हिन जो रुपयो जेको 1 कढई त उहो बाक़ी बची विया सभु 0। हाणे 0 जी त का अहमियत कोन्हे, ॿुड़ी जी त का बि अहमियत कोन्हे न। जे अगरि अॻियां कुझु पैसा, अगरि अॻियां रुपया न आहिनि त हिन 0 जो त को अहमियत ई कोन्हे। उहो खिलंदो रहियो। आस्थाने वारो जेको असली खूह जो मालिक हुयो उहो खिले पियो। उन चयो खण साईं पंहिंजो रुपयो तूं।
मूंखे वधीक ॿिया पैसा न खपनि, पंहिंजो रुपयो वरी वापसि बुज़ुर्ग खयूं हलियो वियो। कुझु ॾींहं गुज़रिया, उतां खां हिकिड़ो ॿियो रस्तो ठही वियो, माण्हुनि जी आमदनी जो हिकिड़ो विचो रस्तो ठही वियो। हिन रस्ते सां कोई न पियो अचे, हीउ रस्तो उन्हनि खे परे पए पियो। त माण्हुनि जो जॾहिं अचणु न हूंदो त उते दुकान कहिड़े कम जो, खूह कहिड़े कम जो, उहे वण कहिड़े कम जा, उहा आबादी जेका त उतां डरंदी वई, उहा आबादी वरी माण्हुनि वञी ॿिए रस्ते सां लॻाई। वरी उहो साॻियो जेको जंहिं 3 ॿुड़ी हिनखे ॾिनी, 1000 रुपया डेली आमदनी वारी, वरी 2 ॿुड़ियूं जंहिं ॾिनियूं हुयूं उहे बि वापसि थिया। आया हिते त अकेले वण जे हेठां वेठो आहे, केर बि उन वटि माण्हू कोन्हे। उहे ॾाढा हैरान थिया। उन सोचियो त हे त बाज़ार तुंहिंजी लॻल हुई, हे तूं ख़ुशहाल माण्हू, हिते त वॾी रश हूंदी, छो हिते माण्हू कोन्हनि? हिन ॿुधायो त जेको बुज़ुर्ग पहिरियों दफ़ा आयो त उन मूंखे रुपयो ॾिनो हुयो, तव्हां मूंखे ज़ीरो ॾिनो, वरी ॿिए माण्हू ज़ीरो ॾिनो, वरी 3 माण्हू ज़ीरो ॾिनो। त हाणे उहो बुज़ुर्ग जॾहिं मोटी आयो त मां उनखे ॿुधायो त सही, तोवारे रुपए जे आसरे मां त हिते मरी वञा हा। शाबस आहे ॿियनि बुज़ुर्गनि खे जिन मुंहिंजी मदद कई, वरी उन्हनि खे ॿुड़ी लॻाए माना वधीक करे विया। त उहे बुज़ुर्ग बि हुन ते खिलिया। बुज़ुर्ग चयो त तोखे हुन रुपयो ॾिनो त असां ज़ीरो ॾिनो, तोखे इन शइ जी ख़बर कोन्हे त जेको हिकु रुपयो जंहिं ॾिनो त तुंहिंजी ॿुड़ी इहा वधंदी वञे हा, तूं लखनि ताईं पहुचे हा। हाणे असांजो ज़ीरो त को कम जो ई कोन्हे। तो उन जे अहसान मञण बजाए तो उनखे चयो त तुंहिंजे रुपए जी का अहमियत कोन्हे। दोस्तो, हिन कहाणी मां असांखे इहो सबक़ु थो मिले त जंहिं बि दोस्त जो को रुपए जो बि अहसान हुजे उनखे विसारींदा न कयो, छो जो उहो रुपयो हिकु वॾी अहमियत रखे थो। पोइ उन रुपए खां पोइ तव्हां तरक़ी बि कयो था, तव्हां वॾा माण्हू बि थी वञो था, पर तव्हांखे उन दोस्त जो ख़्यालु करणु खपे, उन जो अहसानमंद रहणु खपे जेको तव्हां सां हर वक़्तु ग़रीबी में, मुश्किलातुनि में, हर ॾुखी सुखी में तव्हां सां गॾु हुयो। उन जे अहसान खे कॾहिं न विसारींदा कयो। अगरि मुंहिंजो हीउ वीडियो तव्हांखे पसंदि अचे, पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। मुंहिंजो YouTube चैनल शहज़ाद उमरानी ऑफिशियल खे सब्सक्राइब कंदा। अल्लाह ने कबा।